मीरपुर माथेले वेझो क़त्लेआम जो वाक़ियो वागणी भरिसां उताक ते सुतल माण्हुनि मथां हथियारबंदनि हमलो करे हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। 5 खां वधीक माण्हू मौके ते क़त्ल थियण जा इतला मिलिया आहिनि। वाक़ियो सावंत सुंदराणी तकरार तां ॿुधायो पियो वञे। माजीवल में जाम सावंत पाड़े जा माण्हू ऐं 2 मल्कज़ात जा महिमान ॿुधाया पिया वञनि जेके मेलो घुमण जहानपुर आया हुआ। इन हवाले सां गॾु कयल ॼाण मुताबिक़ अणॼातल हथियारबंदनि ॻोठ मुस्कान सावंत ते चढ़ाई करे उताक ते सुतल माण्हुनि मथां जदीद हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया, जंहिं नतीजे में नेमतुल्ला मल्क, अब्दुर्रहमान सावंत, फैज़ मोहम्मद सावंत, अमीर बख्श सावंत ऐं ॿिया मौके ते क़त्ल थी विया आहिनि। केतिरो ई वक़्तु ॿिन्ही तरफ़नि खां हलंदड़ फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरतहाल पैदा थियल आहे। वाक़े जी इतला मिलण ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि रवानी थी वई आहे।